वफाकी बजट की तजवीज़ुनि ते पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबार में तेज़ी। कारोबारी दिहाड़े की शुरुआत में 100 इंडेक्स में 2000 खां वधीक पॉइंट्स जी वार। इंडेक्स 1,24,000 खां मथे हलियो वियो। वफाकी बजट में सरकारी मुलाजमन की पघारुनि में 10% ऐं पेंशन में 7% वाध जो ऐलान। 6 लाख खां 12 लाख ताईं पघार ते टैक्स की शरह 5% मां घटाए 2.5% करण की तजवीज़। वफाकी हुकूमत पेंशन स्कीम में भी नवा सुधारा मुतारिफ कराए छॾिया। नाने वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त शरीक हयात की फ़ौतगी बैदि फैमिली पेंशन जो मुदो 10 सालनि ताईं महदूद कयो वियो आहे। हिक खां वधीक पेंशनर जो ख़ात्मो कयो वियो आहे। रिटायरमेंट खां पोइ ॿीहर मुलाज़मत जी सूरत में पेंशन या पघार मां कंहिं हिक जी चूंड करणी पवंदी। ईंदड़ माली साल लाइ टैक्स सां भरियल 175 खरब रुपयनि खां वधीक वारी वफाकी बजट पेश। 14,000 खरब खां वधीक टैक्स ओगाड़ी जो हदफ़ मुक़रर। पघार पेंशन ऐं दिफ़ाई बजट में वाध। घटि आमदनी वारनि खे घर ख़रीद या तामीर करण लाइ कर्ज़ ॾिनो वेंदो। ऑनलाइन ख़रीदारी ऐं सोलर पैनल जी दरामद ते 18% सेल्स टैक्स लागू। दिफ़ा लाइ 25% 50 अरब ऐं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम लाइ 716 अरब रुपया रखिया विया। कर्ज़ ते व्याज अदायगी लाइ 82,007 अरब रुपया रखण जी तजवीज़। इज़ाफ़ी कस्टम ड्यूटी ऐं रेगुलेटरी ड्यूटी मरहलेवार ख़त्म करण जो ऐलान। बजट तक़रीर दौरान अपोजिशन जो गोड़ ऐं एहतजाज। मेंबरनि बजट जूं कापियूं फाड़े छॾियूं। जाली हुकूमत ऐं जाली बजट जा नारा। नई बजट में पघारदार तबके लाइ टैक्स में घटिताई की तजवीज़। 6 लाख खां वधीक सालियानी आमदनी ते 1% टैक्स लॻाइण जी तजवीज़। 12 लाख खां वधीक आमदनी ते 11% ऐं 6,000 फिक्स टैक्स ॾियणो पवंदो। 22 लाख खां वधीक आमदनी ते 23% टैक्स ऐं 1,16,000 फिक्स टैक्स जी शर्त तजवीज़। बजट दस्तावेज़नि मूजिबि 32 लाख खां वधीक सालियानी आमदनी ते 30% ऐं 3,46,000 फिक्स टैक्स जी तजवीज़ ॾिनी वई आहे। 41 लाख खां वधीक मथे आमदनी ते 35% ऐं 6,16,000 फिक्स टैक्स ॾियणो पवंदो। नाने वारे वफ़ाकी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी बजट तक़रीर। वफाकी बजट में मिल्कियत की मुंतकली ते लागू फेडरल एक्साइज ड्यूटी ख़त्म करण जी तजवीज़। मिल्कियत ख़रीदारी ते विद होल्डिंग टैक्स जी शरह 4% मां घटाए 2.5%, 3.5 मां घटाए 2% ऐं 3% मां घटाए 1.5% करण जी तजवीज़। इस्लामाबाद जी हथुनि में मिल्कियत जी ख़रीदारी ते स्टाम्प पेपर ड्यूटी 4% मां घटाए 1% करण जी तजवीज़ शामिल। नॉन फाइलर गाड़ी या का मिल्कियत ख़रीद न करे सघंदा। बैंक अकाउंट खोलाइण जी सहूलियत ख़त्म करण जी तजवीज़। वफ़ाकी हुकूमत जो फाइलर ऐं नॉन फाइलर विच में फ़र्क़ु ख़त्म करण जो ऐलान। नॉन फाइलर खे बैंक मां नक़द रक़म कढण ते एडवांस टैक्स शरह हाणे 1% ॾियणी पवंदी। नाने वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी बजट तक़रीर। नई बजट में मोटरसाइकिलों, कोरियर सर्विस, घरनि जी अॾावत, सीमेंट, सोलर पैनल ऐं नंढियूं गाॾियूं महांगियूं। वफ़ाकी हुकूमत पेट्रोलियम शयुनि, शरबत, मिनरल वाटर, जानवरनि जी खुराक, काफ़ी ऐं चॉकलेट समेत शाहूकार शयुनि जे अघनि में पर लॻी विया। कीड़े मार दवा, इलेक्ट्रिक गाॾियूं, गाॾियुनि जो इंजणूं, घर, प्लाट, सिगरेट ऐं भाण अघ जी भेंट में सस्ता मिलंदा। वफ़ाकी बजट में गैर रजिस्टर्ड कारोबार खे सेल करण, अकाउंट्स ऐं मिल्कियतुनि जी मुंतकली ते बि पाबंदी जी तजवीज़। पाकिस्तान में ॿाहिरी शयुनि ऐं ख़िदमतुनि जी गैर मुल्की वापार खे कयल डिजिटल अदायगियुनि ते 5% टैक्स लागू थींदो।
फाइनेंस बिल में पेट्रोल डीज़ल ऐं फर्नेस ऑयल ते ₹2.50 फी लीटर कार्बन लेवी लॻाइण जी तजवीज़। पेट्रोलियम लेवी ऑर्डिनेंस में कार्बन लेवी जो लफ़्ज़ शामिल कयो वेंदो। इहा लेवी पेट्रोलियम लेवी खां धार हूंदी। कार्बन लेवी ईंदड़ साल वधाए ₹5 फी लीटर कई वेंदी। वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त 2 ऐं 3 फीथनि वारनि गाॾियुनि लाइ नई एनर्जी व्हीकल पॉलिसी तयारु कई वई आहे त जीअं माण्हू इलेक्ट्रिक गाॾियुनि खे तरजीह ॾियनि। नई बजट में पेट्रोल ऐं डीज़ल ते हलंदड़ गाॾियुनि ऐं हाइब्रिड गाॾियुनि ते सेल्स टैक्स हिकु जेतिरी करण जी तजवीज़ शामिल। 18% टैक्स खां घटि शिर ते हलंदड़ गाॾियुनि ते 18% आम सेल्स टैक्स लागू कयो वेंदो। सिंध जे सीनियर वज़ीर रेड लाइन BRT जल्द मुकमल करण लाइ कम में तेज़ी जी हिदायत करे छॾी। शर्जील इनाम मेमर जी सदारत हेठि ट्रांसपोर्ट एंड मास ट्रांजिट खाते जो इजलास, पीपल्स बस सर्विस, इलेक्ट्रिक स्कूटर्स, चार्जिंग स्टेशन समेत मुख़्तलिफ़ मनसूबनि जो जाइज़ो वरितो वियो। इजलास दौरान लाॻापियल इख़्तियारनि तरफ़ां पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत नवनि सीड़पकारनि जी दिलचस्पी बाबति बि आगाही ॾिनी वई। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर जो चवणु आहे त सिंध हुकूमत माहौल दोस्त ऐं सस्ती सफ़री सहूलतनि लाइ पुरज़म आहे। वधीक बसूं जल्द कराची पहुचंदियूं। डबल डेकर बसूं बि आणे रहिया आहियूं। हमले केस में अॻूणे MPA शहरियार शहर जी अबूरी ज़मानत में 2 ॾींहनि जी बाद एडिशनल सेशन जज ॾहरकी जी अदालत में MPA जा मेहताब ॾहर ते हमले केस जी ॿुधणी। शहरियार शहर अदालत में पेश अबूरी ज़मानत में 2 ॾींहनि जी बाद एडिशनल सेशन जज ॿिन्ही धुरनि खे 13 तारीख़ ते ॿीहर पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो। शहरियार शहर जो चवणु आहे त सियासी रस्ते तां हटाइण लाइ कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि। मेहताब ॾहर सियासी दुश्मनी खां हटी हाणे ज़ाती दुश्मनी ते लही आयो आहे। हू अदालतुनि मां पूरी उम्मीद आहे त इंसाफ़ थींदो। मंशियात फरोशनि जी सहूलतकारी जे इल्ज़ाम हेठि दादू ज़िले जा 3 SHO ऐं CIA इंचार्ज मुअतल। DIG स्टेब्लिशमेंट कार्रवाई कंदे पुलिस ऑफिसरनि खे B कंपनी हवाले करे छॾियो। मुअतल थियलनि में CIA इंचार्ज दादू सज्जाद जमाली, SHO जोही मोहसिन जमाली, SHO वाही पांदी मुश्ताक आलमानी ऐं SHO टंडो रहीम ख़ान बखर ख़ान रोज़नानी शामिल। पुलिस सरियनि जो चवणु आहे त मुअतल थियल पुलिस ऑफिसर खीरथड़ जबलनि जे रस्तनि ज़रिए बलोचिस्तान खां दादू में मंशियात स्मगलिंग में मुलविस आहिनि। ओस्ता मोहम्मद भरसां चांडिया बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़े दौरान 3 ॼणा क़तल। चांडिया बिरादरी जी 2 धुरियुनि में पुराणे तकरार तां झेड़ो थी पियो। फायरिंग में शीरात अली चांडियो, सरफराज़ चांडियो, अली गुल चांडियो मारिजी विया। इतला ते पुलिस पहुची मक़तूलनि जा लाश पोस्टमार्टम लाइ इस्पताल मुंतक़िल करे छॾिया। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो ॿिन्ही धुरियुनि में पुराणी दुश्मनी तां पेश आयो आहे। वधीक जांच कई पई वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोड हादिसनि जे नतीजे में 3 ॼणा हयातियूं विञाए वेठा। तलहार वेझो टंडो बागो रोड ते ट्रैक्टर जो 2 मोटरसाइकिलनि खे टक्कर, 1 नौजवान फोत, 2 ॼणा ज़ख़्मी। ठिकराठी में मोटरसाइकिल स्लिप थियण सबबि ॻोठाणे दम ॾिनो। बबरलो धरणे लाइ मानी खणी बींदड़ हादसे में ज़ख़्मी थियल नौजवान फोत। शान अली शाहानी कराची जी इस्पताल में दम ॾिनो। कुबे सईद खान वेझो वैन में मोटरसाइकिल में टक्कर जे नतीजे में 3 ॼणा ज़ख़्मी। हादसे बैदि ज़ख़्मी इस्पताल मुंतक़िल। मदेजी जी ईदगाह पाड़े मां औरत जो लाश हथ। इलाइक़े वासियुनि जो इतला ते पुलिस पहुची लाश इस्पताल मुंतक़िल कयो। सुञाणप न थी सघी। खिपरे वेझो ॻोठ गजरी दर्स में औरत पुरस्कार नमूने फोत। पुलिस पहुची लाश सरकारी इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। इरशाद दर्स तो सुञाणप। पुलिस जो चवणु आहे त पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बैदि वधीक जांच कई वेंदी।